भी साईं जा हाथ मजबूत कयो एमपीए जे लाइ साईं तव्हांजो वचन वठो सबूती भी साईं से एमपीए जो वचन वठो हुन जा हाथ मजबूत करे इसमें में वेंदो तव्हांजा सब आसान मिलंदा दुख हलिया वेंदा इंशाअल्लाह यो वचन कयो इंशाअल्लाह असां भी ॿाहिरि साईं सां मददी घर ते गॾु हूंदासीं अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे आबाद रखे हमेशा ये कंटिन्यू ये प्रोग्राम हमेशा कायम रहंदा थैंक यू अस्सलाम वालेकुम सही असांजे प्रोग्राम में जैन समाज के नायब सदर हारून हासमी साहब पोता कोन के जिगरन सां भलिका चमता एडवोकेट जैन साहब पोता कोन के जिगरन सां भलिका चमता हाणे आऊं तकरीर जे लाइ गुज़ारिश कंदुसि असांजे पाकिस्तान ख़ासि करे इतिहाद जे रूरवा पाकिस्तान ख़ासि करे इतिहाद जे सीनियर वाइस चेयरमैन खावरी किरदार बहादुर जे कराची में पाकिस्तान खास करे इतिहाद के मजबूत करे किलो बनाए छॾियो आहे उन जो नालो मोहम्मद याकूब खासकली साहब के गुज़ारिश आहे तव्हांजे भरपूर तारे में पाण अचनि अची ख़िताब कनि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम काबिल एहतराम मरकजी चेयरमैन सराय साहब वही सगल स्टेज पे बैठे मौजूद मेहमान पंडाल में बैठे मुंहिंजा जिगर जान मुझे इतिहाद जा रूह रवा ई चुंदो नज़र भी आयो ताकत भी आयो अल्लाह जी मेहरबानी से रोशनी भी आयो सभी मेहरबानी पे सलाम जी अज जो प्रोग्राम योम तासीस के नाले से है 6 साल पूरा थी चुका पाकिस्तान खास कर इताद वजूद में आयो बरादरी के राज्यन के पाण में एक करण अमन मोहब्बत इंसानियत जो दर्स ॾियण पंहिंजे नस्ल में पंहिंजे कबीले में पंहिंजे खानदान में तालीम ऐं तरक्की खल्क़े खुदा की खिदमत यो दर्स खणी पाकिस्तान ख़ासि करे इताद वजूद में आयो पर जी जी साल गुज़रनि पिया असां में इतिहाद ऐं वधीक वधे पई पर ज़ुल्म ऐं ज़्यादती में वधंदियूं अचनि यकीन ॼाणो अज जो ॾींहुं समझ में नथो अचे छा ॻाल्हाइजे कहिड़े मौज़ूअ ते ॻाल्हाइजे छो त जंहिं तरीक़े सां असांजे बिरादरी खे इम्तिहान में विधो वियो आहे जंहिं तरीक़े सां असांखे चैलेंजिस दरपेश आहिनि छो त असां चाहियूं था अमन मोहब्बत भाईचारो ऐं इंसानियत जी वाट वठी पंहिंजे नस्ल खे हिकु रोशन राह ॾेखारियूं पर जीअं त हिते जेको ज़ालिमाणो निज़ाम आहे सिंध जे अंदरि जंहिं तरीक़े सां जागीरदारी निज़ाम सरदारी निज़ाम रियासती निज़ाम दहशतगर्दी निज़ाम ऐं उन खां पोइ हाणे रियासत जे धरती धणी खे जंहिं तरीक़े सां लताड़ीनि पिया जंहिं तरीक़े सां असांजा गभरू नौजवान रोडनि रस्तनि ते शहीद कया पिया वञनि इहो हाणे असांजे सब्र जो इम्तिहान आहे असां सब्र कयूं या प्लान कयूं या पंहिंजे वजूद खे बचायूं इहो हिन वक़्त असां ॿिनि राहनि ते आहियूं असांखे हिकु रस्तो वठणो पवंदो असांखे हाणे फ़ैसिलो करणो पवंदो त या हिन ज़ालिमाणे निज़ाम जेको असांजे माण्हुनि खे माराए पियो उन जे पोयां जागीरदारी निज़ाम हुजे पार्टी बस जंहिं तरीक़े सां पार्टी जे अंदरि वेठल वॾेराशाही हुजे जंहिं तरीक़े सां तंज़ीम जे अंदरि वेठल दहशतगर्द हुजनि जेके हुकुमरानी करे रहिया आहिनि ऐं असांजे माण्हुनि खे लावारस रोडनि ते इहे लाश उछारे रहिया आहिनि इहा बदमाशी हाणे न हलंदी ऐं उन पिंडाल खां पंहिंजे मरकज़ी चेयरमैन खे बि चवणु थो चाहियां
हाणे असांखे फ़ैसिलो करणो पवंदो या असांखे जेल वञणो पवंदो या पंहिंजा नौजवान बचाइणा पवंदा ही रोड रस्ता बंदि करणा पवंदा ही धरणा ऐं एहतजाज करणा पवंदा न खपे असांखे अहिड़ी मनहूस पार्टी न खपे असांखे अहिड़े इक़्तिदार माण्हू न खपनि अहिड़ी असांखे उहा इंतिज़ामी बर्दाश्त जेके असांखे बार बार आसरा ॾेई रहिया आहिनि जेके बार बार चई रहिया आहिनि त असां दहशतगर्दनि खे पकड़ींदासीं असीं कातिलनि खे पकड़ींदासीं ऐं चवां थो त ही सूरत कूड़ा असर आहिनि ख़ासि करे इनके पराए आसरे न मारायो ख़ासि करे इनके के इंतजामी के एसएसपी के डीआईजी के सरदार जे चवण ते हाणे उन जे रहम करम ते न चयो चाहे पीपल्स पार्टी जी ज़ालिम हुआ इक़्तिदार घणी हुजनि चाहे उहे वॾेरा शाही हुजे चाहे उहो सरकारी निज़ाम हुजे असां अहिड़े कंहिं बि निज़ाम खे नथा मञूं जेको असांजे नौजवाननि खे गोलियुनि सां भरण करे साईं साहब ऐं तमामु गहराई सां माण्हुनि जे जज़्बात खे ॾिसी रहियो आहियां अॼु जी ॻाल्हि थो कयां अॼु 23 मार्च जे हवाले सां कराची जी मेन तकरीब एनडी यूनिवर्सिटी कराची में हुई जंहिंमें डीजे रेंजर्स परचम कुशाई करे रहियो हो कल्ह खां वठी मुसलसल दोस्तनि जूं फोनूं आयूं ऐं यकीन ॼाणो अॼु निंड बि उन्हनि फोन उतारियो तव्हांखे परचम कुशाई में अचणो आहे डीजे रेंजर्स अची रहियो आहे तव्हां चओ पर असां उन वक़्तु इहो सोचण ते मजबूर हुआसीं हिकु तरफ़ असांजा मज़लूम उहे ख़ासि करे भाउ जेके रोडनि ते गोलियुनि सां परण कया विया आहिनि हिकु पासे असांजो उहो ख़ासि करे इताद जेको पूरी सिंध जो पिट धणी ते अची पिट ऐं पारा थो ॾेई रहियो आहे जेको अॼु ईंदा सभई अमन ऐं मोहबत जो दर्स ॾींदा अॼु पिटाई जे धरती ते अची हिकु वचन कंदा मुंहिंजे लाइ ॿ रस्ता हुआ या त वञा उन रियासती धणियुनि जे सॾ ते परचम कुशाई ते या अचूं हेॾे पंहिंजे भाउरनि जे सॾ ते मोहबत ऐं प्रीत वारे पैगाम ते सो दोस्तो असां हुन पैगाम खे हिकिड़े पासे कयो असां उनजे पैगाम ते आया आहियूं असां चाहियूं था त उहे वर्दी वारा हुजनि उहे ऑफिसर चाहे हुजे उहे पार्टी जा हुक्मरान हुजनि चाहे इंतिज़ामी जॻह मुड़ुस हुजनि पाकिस्तान ख़ासि करे इताद हिकिड़े रस्ते ते हलणु खपे ख़ासि करे बिरादरी खे सर बुलंद थियणु खपे उन्हनि खे वधीक मज़बूत करणु खपे उन्हनि जे इरादनि खे मज़बूत करणु खपे उन्हनि खे हौसलो हिमत ॾियणु खपे असांखे हाणे सफ़बंदी करणी पवंदी असांखे हाणे पंहिंजा मज़बूत इरादा करणा पवंदा चाहे पुरअमन जदोजहद करणी पए चाहे कोर्ट कचहरियूं करणी पवनि चाहे ॿियनि बिरादरी में कबीलनि सां मिली करे गॾु जदोजहद करणी पए पर सिंध जे अंदरि असांखे अमन क़ाइमु करणो आहे अमन क़ाइमु करण जे लाइ करे जेके बि पुरअमन जदोजहद जा रस्ता आहिनि उहे असांखे वठणा पवंदा जेकॾहिं असांखे पुरअमन जदोजहद में मायूसी थी थिए त पोइ मजबूर आहियूं त असांखे पंहिंजो नस्ल बचाइणो आहे पंहिंजा माण्हू बचाइणा आहिनि उन लाइ जेको बि तरीक़ो थी सघे थो उहो असांखे अपनाइणो पवंदो मूंखे फ़ख्रु आहे त पाकिस्तान ख़ासि करे इताद जंहिंजो पहिरियों जनम जेको थियो उन ॾींहुं उन कसम उन्हनि वाइदनि सां दोस्तनि सां गॾु आया अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे दोस्तनि ऐं साथियुनि जो तइदाद वधायोसीं नवां सुठा चङा दोस्त सुठा ज़हन जेके घर मायूस वेठल हुआ उन्हनि खे पंहिंजे काफ़िले में कयासीं अॼु असां इहो चैलेंज कयूं पिया त असांखे नेशनल हाईवे बंदि करणो पए असांखे सुपर हाईवे बंदि करणो पए असांखे रोडनि ऐं रस्तनि ते धरण हणणा पवनि कराची प्रेस क्लब ते हज़ारे ख़ासि करे गॾु करणा पवनि असां उन सिपबंदी में अची चुका आहियूं उन्हनि मज़बूत दोस्तनि सां गॾु अची चुका आहियूं सो असांजे सॾ जो हिकु क़िस्म जो असांखे इंतज़ारु आहे मरकज़ी चेयरमैन पाकिस्तान ख़ासि करे इताद सराई नियाज़ जे मथां जबल जेॾो वज़न आहे त ख़ासि करे जे मयार ते हुनखे अचणो आहे ख़ासि करे जे मयार ते हुनखे लहिणो आहे ख़ासि करे जे हौसलनि खे बुलंद रखणो आहे ख़ासि करे जा परांद करणा आहिनि ख़ासि करे जो बचाव करणो आहे असां तव्हां गॾु हूंदासीं साथ सलामत हुजे